नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे उडेरोलाल स्टेशन खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ हुसैन पातो तालको फैज़गंज जे रवासण ऐं प्यार जो परिणो कंदड़ आसिफ राजपर ऐं सदाम राजपर प्रेस क्लब उडेरोलाल स्टेशन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ॿिन्ही पंहिंजी रज़ा ख़ुशी सां प्यार जो परिणो कयो आहे। मां नाले आसिफा राजपर वेठल ॻोठ हुसैन पातो तालको फैज़गंज अर्ज़ थी करियां त मां 20 जनवरी 2020 ते सदाम राजपर सां पसंद जी शादी कई आहे। हीअ आहे असांजो फ्रीविल, हीअ आहे असांजो निकाहनामो, जंहिं ते ॻोठ जे बाअसर दुर्ममन राजपर गुलाम मोहन राजपर जिरगो कराए मूंखे मारण लाइ माण्हू शहर शहर रवाना करे छॾिया आहिनि। मूंखे अॻियों मुड़ुसु इफ़्तिखार रोज़ानो तशद्दुद करे घरां कढी छॾींदो हुयो। 1 साल अॻु मां थाणे ते पनाह लाइ पहुती हुयसि, जंहिंखां बाद में मूंखे फैमिली कोर्ट माउ जे हवाले कयो। बाद में इफ़्तिखार मूंखे 28 मई 2019 ते तलाक़नामो मोकिलियो। हीअ आहे तलाक़नामो। हाणे मुंहिंजे मुड़ुसु सदाम राजपर सां दुश्मनीअ जे करे रोज़ानो कूड़ा केस पियो करे। मुंहिंजी तमामु बसवारनि ख़ासि करे SP खैरपुर मीरस खे अपील आहे त नोटिस वठी असांजी जान बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।